जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 21 सितंबर 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी छठ तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु धार्मिक यात्रा करण या कोई मंगल कार्य में वञण लाभदायक साबित थींदो। कार्यस्थल ते हुननि खे धन जी प्राप्ति थी सघे। अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, समाज में मान सम्मान मिलण जी संभावना आहे। अॼु हुननि जो मन तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य हुननि जो सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे, त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाईंदा त बहितर रहंदो, न त अपमान थियण जो बि भय सताईंदो। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। तव्हांखे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल लाइ निकिरण महिल या पंहिंजे घर में पंहिंजे कम में कोई न कोई विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे, त स्नान इत्यादि करे तव्हां पंहिंजे घर जे मंदिर में भगवान गणेश खे नमस्कार करे, थी सघे त अॼु हनुमान चालीसा जो पाठ कंदा त बहितर रहंदो। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। बीठल कम बि अॼु शुरू थियण जी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार मां या पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी बि संभावना आहे। अॼु तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि आनंद सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल में काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी। हुन में हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में तमामु सोचे सम्झे करे कोई बि फ़ैसिला खणना आहिनि। नओं इन्वेस्टमेंट करणो हुजे या लैंड परचेस करणी हुजे, जाम सोचे सम्झे करणी आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। वाहन ख़रीद करणो हुजे या ज़मीन ख़रीद करणी हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो, त अॼु जो ॾींहुं स्वास्थ्य बि तव्हांजो सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अगरि कोई नओं कमु शुरू करणो हुजे या पार्टनरशिप में बि कोई कमु शुरू करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। हुननि जो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। गौरी शंकर रुद्राक्ष। त अगरि तव्हांखे पंहिंजे घर में सदा ही सुख शांति खपे, मन में शांति खपे, विवाह कार्यनि में तव्हांजे विलंब था थियनि या अड़चनियूं थियूं अचनि,
या संतान जी प्राप्ति नथी थिए त गौरी शंकर रुद्राक्ष धारण करण तव्हां जे लाइ अति लाभदायक मञियो वेंदो। इहो रुद्राक्ष धारण करण जे लाइ माता पार्वती ऐं भगवान शिव ॿई प्रसन्न थींदा आहिनि। हिन जो जेको ग्रह रिलेटेड आहे उहो आहे चंद्रमा ऐं जेका राशि हिन सां रिलेटेड आहे उहो आहे कर्क राशि। त अगरि तव्हांखे काई बि मनोकामना तव्हांजी हुजे जेका अधूरी रहियल हुजे त इहो रुद्राक्ष धारण करण साण ई साण अगरि तव्हां चाहियो था कि तव्हांजो चंद्रमा बलवान थिए ऐं भगवान शिव ऐं पार्वती जी कृपा तव्हांजे मथो थिए, इहो रुद्राक्ष धारण करण अत्यंत लाभदायक थींदो। हिन जो जेको मंत्र आहे उहो आहे ओम श्री गौरी शंकराय नमः। इहो मंत्र नित्य ई जाप करण सां तव्हांजी मन जी मुरादियूं जल्द सां जल्द पूरी थींदियूं। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे देवी दत्त जी जो, जेके राजस्थान जयपुर जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी काफ़ी समय सां सिहत जेको आहे उहो सही नथी हले। त देवी दत्त जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे 40 ॾींहं नियम सां तव्हांखे शिव मंदिर वञणु खपे ऐं चणनि जी दाल भगवान शिव खे अर्पण करणु खपे ऐं हुन खां पोइ हर सूमर ते वञी करे चणनि जी दाल जेका आहे उहो शिवलिंग ते चढ़ाईंदा अचो। ओम नमः शिवाय जो नित्य जाप कयो त तव्हांजे स्वास्थ्य में सुधारो शुरू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।